सेनेटर मौला बख्श चांडियो और नदीम सिद्दीकी के नाले से वापारिन के ठगींदड़ जवाबदार के FIA गिरफ्तार कर वरतो है। FIA साइबर क्राइम टीम यो ऑपरेशन किया और जवाबदार के गिरफ्तार किया वियो। शाहनवाज नाले गिरफ्तार जवाबदार वापारिन के सुजान अगवाण के नाले से ठगींदो हो। FIA साइबर क्राइम जो यो चवण है जवाबदार सियासी अगवाण के आवाज़ के क्लोन करण लाइ वॉइस क्लोनिंग सॉफ्टवेयर इस्तेमाल कंदो हो। छापे दौरान मोबाइल फोन्स, सिम कार्ड्स, बैंक स्लिप्स, जाली बैंक स्टैंप्स पे कब्जे में वरता विया हैं। हबीब जमाली का तफसील मालूम क्यों था। हबीब वधिक आगाह कजो। FIA साइबर क्राइम की टीम या कार्रवाई कई है। FIA साइबर क्राइम जी जेका टीम आहे उन हैदराबाद में कार्रवाई कई है। इन कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ माण्हुनि सां सियासतदाननि जो रूप धारे फ़िरार कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार किया वियो। एडिशनल डायरेक्टर साइबर क्राइम है इमरान रियाज़ उन ॿुधायो आहे त जवाबदार सेनेटर मौला बख्श चांडियो ऐं MP नदीम सिद्दीकी जो रूप धारे ताजरनि के धोखो ॾींदो हो ऐं उन्हनि खां जेको आहे लख रुपया हिन फॿाया आहिनि। हिन एडिशनल डायरेक्टर इहो ॼाणायो आहे त जवाबदार शाहनवाज जेको आहे उहो सॉफ्टवेयर ज़रिए पंहिंजो आवाज़ जेको आहे उहो तब्दील कंदो हो ऐं ईअं मुख़्तलिफ़ ताजरनि खे कॉल कंदो हो ऐं सियासी अॻुवाणनि जो नालो ग़लति इस्तेमालु करे हुकुम उन्हनि खे ॾींदो हो। वेंडर्स जी अदायगी जे लाइ हबीब बैंक जी जेका जाली डिपॉज़िट स्लिप आहे उहा इस्तेमालु कंदो हो। उहे स्लिप इस्तेमालु कंदो हो। केतिरनि ई मुतासिरनि 5 लख खां 10 लख रुपयनि ताईं फ़िरार जो इतला ॾिनो आहे। एडिशनल डायरेक्टर ॼाणायो आहे त गैर क़ानूनी जाइज़ कैश अकाउंट्स ऐं गैर क़ानूनी सिम ही इस्तेमालु कंदो रहियो। छापे दौरान मोबाइल फ़ोन, सिम कार्ड, निजी बैंक जा जेके स्लिप्स आहिनि उहे ऐं स्टैंप जेके आहिनि उहे कब्ज़े में वरिता विया आहिनि। उनखे फॉरेंसिक लाइ मोकिलियो वेंदो। एडिशनल डायरेक्टर जो चवणु आहे त जवाबदार खां वधीक पुछा ॻाछ जो अमल जारी आहे। जी हबीब, मेहरबानी तफसील ॾियण जे लाइ।